नमस्कार। अॼु असां तव्हांखे वठी था हलूं जूनागढ़ जे सफ़र में। जूनागढ़ जे सफ़र में तव्हांखे टे पार्ट में तव्हांखे मिलाईंदासीं। फर्स्ट पार्ट में श्री कमल वरदानी जो हिकु संदेश, सेकंड पार्ट में श्री महेश आहूजा जो संदेश, ऐं थर्ड पार्ट में तव्हांखे असां ॾेखारींदासीं हिकिड़ो नंढो इंटरव्यू ऐं शुभेच्छाऊं। जेकियूं शुभेच्छाऊं असांजे गुजरात जी जेकी चेयरपर्सन आहे ऋतु भाटिया जो, तंहिंखां पोइ जेको संदेश हो आहे असांजे गांधीधाम जी जेकी आहे जयश्री खालसा जो, ऐं जामनगर खां ख़ासि करे असांखे हिकिड़ो संदेश आयो आहे संगीता बेन जो। उन्हनि जो असां ख़ासि शुक्रगुज़ार आहियूं। त अचो त असां ॿुधूं पार्ट 1 में श्री कमल वरदानी जो हिकु संदेश। त जूनागढ़ में जेकी मीटिंग सुभाणे थियण वारी आहे ऐं 4 तारीख़ जो जेको आलीशान प्रोग्राम थियण वारो आहे ऐं COC मीटिंग थियण वारी आहे, उन जे बारे में ॿुधाईंदासीं। ॾिसंदा रहो SK TV यानी एश इंडिया TV। नमस्कार। जय झूलेलाल। मां कमल वरदानी, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सिंधी समाज। तव्हां सां मिलंदे वॾी ख़ुशी थी रही आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदे बि वॾी ख़ुशी थी रही आहे कि राष्ट्रीय सिंधी समाज जो सौराष्ट्र में गठन थी रहियो आहे। जंहिंजा प्रयास असांजा गुजरात जा वाइस चेयरमैन महेश आहूजा जेके आदिपुर रहंदा आहिनि उहो करे रहिया आहिनि। उहो 22 दिसंबर 2024 जो तव्हांजे जूनागढ़ में अची रहिया आहिनि, जिते उहो अची करे पंहिंजी मातृ शक्ति यानी बहनुनि सां ऐं पंहिंजे सामाजिक कार्यकर्ता यानी भाउरनि सां मिली करे हिकु संस्था जो गठन कंदा। उहो सभिनी सां मिलंदा ऐं सभिनी सां राय मशवरा करे हिन संस्था जो गठन विधित रूप सां 4 या 5 जनवरी 2025 जो कंदा, जिते मां ख़ुदि स्वयं बि अचण जो पूरो प्रयास कंदुमि ऐं तव्हां सभिनी सां मिलंदुमि बि। असांखे भॻवान इहो जीवन ॾिनो आहे त असांखे थोरी घणी पंहिंजे समाज जो कर्ज़ु रहण लाइ समाज सेवा बि करणी खपे। मां सॼे सौराष्ट्र जे पंहिंजे सिंधी समाज जी माताउनि बहनुनि मातृ शक्तिअ सां ऐं पंहिंजे भाउरनि सां इहा वेनती कंदुमि, अपील कंदुमि कि उहो महेश आहूजा खे सहकार ॾियनि। महेश आहूजा सां गॾु असांजा हिकु भाउ जेके कच्छ सिंधी चैनल जा CEO आहिनि प्रकाश रामचंदानी, उहो बि तव्हां सां रूबरू थियण अची रहिया आहिनि। उहो बि गुजरात जा महासचिव आहिनि राष्ट्रीय सिंधी समाज जा। इहे 22 तारीख़ जो यानी दिसंबर जो तव्हां वटि पहुची रहिया आहिनि। तव्हां सभु उन्हनि खे सहकार ॾिजो।